सिंध रैली कढी वई, जंहिंमें लयारी जे रहवासियुनि पिणु घणे अंग में शिरकत कई। अॻवाणी अयाज़ती पलेजे, अनवर सूमरे, अब्दुल कादिर रांठे, हुस्ना राहूची ऐं मौलाना मजीद बलोच कई, जॾहिं त रैलीअ में औरतुनि ऐं ॿारहा बि वॾे अंग में शरीक थिया। रैलीअ खां पोइ जलसो कोठायो वियो, जंहिंमें एसटीपी समेत थुल्हे लेखे सभिनी क़ौम परस्तुरियुनि शिरकत कई। अवामी तहरीक जे सदर अयाज़ती पलेजे जो चवणु हो त 22 मई ते सिंधियुनि ऐं बलोचनि खे परॾेह मां दहशतगर्द घुराए मारायो वियो। उन चयो त सिंध जा माण्हू ज़ुल्फ़कार आबाद खे रद्द करे चुका आहिनि। हाणे बि जेकॾहिं हुकुमरान न मुड़िया त खेनि सिर लिकाइण जी जाइ न मिलंदी। उन चयो त ज़ुल्फ़कार आबाद ठाहिण जी सलाह ॾींदड़ ज़िले ठठे मां चूंडियल 2 वज़ीर गद्दार आहिनि। अयाज़ती पलेजे चयो त दहशतगर्दनि जे वारसनि खे मुआवज़ो ॾिनो वञे थो, पर मोहबत सिंध रैलीअ जे शहीदनि जे माइटनि सां इंसाफ़ न पियो थिए। उन चयो त कराचीअ जे तालीमी इदारनि में सिंधी शागिर्दनि खे दाख़िलो नथियूं मिलनि, पीपल्स पार्टी उते छो माठ आहे। अयाज़ती पलेजे चयो त रहमान मलिक सिंध दुश्मन आहे ऐं सिंधी माण्हुनि जे कातलनि खे पनाह पियो ॾिए। अयाज़ती पलेजे मुतालबो वरजायो त मोहबत सिंध रैलीअ जे शहीदनि जे वारसनि ऐं ज़ख़्मियुनि खे मुआवज़ो ॾिनो वञे।